यंग सोशल रिफॉर्मर्स फाउंडेशन के चेयरमैन अकाउंटेबिलिटी ब्यूरो इम्तियाज़ नूर कुंभर थरपारकर पहुंची पूर मुतासिर इलाइक़नि ऐं मुख़्तलिफ़ कैंपनि में पहुंची इमदादी सरगर्मियुनि जो आगाज़ कयो। गॾे त साणस गॾु यंग सोशल रिफॉर्मर्स थरपारकर जा उहिदेदार नमताज़ कुंभर, रईस अहमद समीजो, इनायत यूसफानी, ख़ालिद हुसैन समीजो, फिदा हुसैन ऐं ॿिया उहिदेदार मौजूद हुआ। यंग सोशल रिफॉर्मर्स फाउंडेशन की टीम पारां खुलियल आसमान हेठि वेठल बोर्ड मुतासरीन में तंबू, मच्छरदानियूं, साबुण, पीअण जो साफ़ पानी, खाधे जा थाम, वाटर कूलर ऐं ॿियूं ज़रूरियात ज़िंदगी जूं शयूं पिणु विरहायूं वयूं। इन मौक़े ते अॻवाणनि जो चवणु हुयो त हमेशह जीअं इन्हीअ मुश्किल घड़ी में भी यंग सोशल रिफॉर्मर्स फाउंडेशन की टीम क़ौम सां गॾु बीठल आहे ऐं अमली मैदान में सरगर्मियुनि में मशगूल आहे। जेसी ही मुश्किल सूरत हाल ख़त्म थिए ऐं मारूअड़ा पंहिंजे माॻनि ॾांहुं मुंतक़िल थियनि तेसी ताईं संदन सहकार जारी रहंदो।